हिकिड़ो दोस्त आहे जलगांव में धणी लाइट जो धंधो अथसि। जलगांव जॾहिं प्रोग्राम करण वेंदा रहंदो आहे हुन यार जे घर, मोहनलाल धणी जो नालो। जलगांव में प्रोग्राम हो, स्टेशन तां लही सिधो हुनजे घर जे ॿाहिरि वञी ऑटो रिक्शा मां लही पेती लाथम रड़ कयमि, मुंहिंजो भाई मोहनलाल। हुन वीचारे आवाज़ मां सुञातो अची, अचो अचो भाऊ अचो अचो, दर खुलियल अथव। मूं दर खे धिको ॾिनो, हिकिड़े कुते भौंकण चालू कयो। मुंहिंजो त हिनखे त जल चई परवाह न, हले हले। वरी अंदरि पेर रखियो मूं, वरी कयो अरे भाई हिनखे त जल यार, हे कुतो चक पाईंदो यार, 14 सूआ पेट में टुभाइणा पवंदा। हे चई भाऊ तूं चिंता न कर, इहो कुतो हुअई असां नओं पालियो आहे, आजमाइणो आहे त धारे माण्हू अॻे ॾिसी चक पाए थो या न। केर पुॼे साईड़ी घटी के लात मां चंद्र भैया धणीअ घर अंदरि गिड़ियुसि ने पुट कुते खे झलियईं, मां अंदरि गिड़ियुसि। ॿुधां मां लाइट जो धंधो अथसि ऐं कुंभर जे घर में कॾहिं बि मटको सॼो कोन ॾिसंदो। संदसि घर जी फिटिंग फ्री बीठी हुई, सो धणी पाण स्टूल ते चढ़ी वेठे संदसि घर जी फिटिंग ठाही। जीअं मां अंदरि गिड़ियुसि, धणी स्टूल ते मथां बीठे बीठे हथ मिलाई, चई अचो रखो पेती रखो। रखियमि, 2 वायर लड़किया पे, हिकिड़ो साओ ॿियो ॻाढ़ो। चई भाऊ हिन साए वायर में हथ विझ। जुन भाग जया सोपारी तो कोन ॾिनसि। अरे मुंहिंजो यदा तूं मूंखे करंट ॾेई मारींदे छा? चई न न मुंहिंजी साए वायर में हथ विझ। मूं त 33 करोड़ देवताऊं खे यादि कयो, नेठ साए वायर में हथ विधुमि। मूंखां पुछी चई करंट लॻोई छा? मुंहिंजो न। चई बसि हाणे ॻाढ़े में हथ न विझजां। मुंहिंजो छो चई मूंखे इहो ई चेक करणो हो त पॉजिटिव लाइन कहिड़े पासे पई अचे। लखनि जे परमानंद खे 5 रुपए टेस्टर ठाहे छॾी।